अस्सलाम वालेकुम दोस्तों। पोएं वीडियो में पढ़ियोसीं त प्राइम फैक्टराइज़ेशन आहे छा, मतलब ही ॿुधायमि तव्हांखे छा थींदी आहे, कहिड़े तरीक़े सां निकिरंदी आहे। बाबा इहा निकिरंदी आहे इन तरीक़े सां, असां ही टेबल ठाहे ऐं नंबर लिखंदा आहियूं, ठीकु आहे। ऐं इम्पोर्टेंट आहे, उन तां असां एलसीएम ॻोल्हे सघूं था, जेका मां तव्हांखे सेखारी, एचसीएफ ॻोल्हे सघूं था, जेका मां तव्हांखे पोएं वीडियो में सेखारी, ठीकु आहे। हाणे अॼु सिखंदासीं स्क्वायर रूट ऐं क्यूब रूट। स्क्वायर रूट जी जेका निशानी थींदी आहे इहा थींदी आहे, ठीकु आहे। पोइ तव्हांखे जेको क्वेश्चन ईंदो मिसाल त बाबा फाइंड द स्क्वायर रूट ऑफ 64, ठीकु आहे। पोइ तव्हां छा कंदव, उनखे पहिरियां हुनजा प्राइम फैक्टर कढंदव। 64 जा 6 ते हणूं, जेकॾहिं 2 आहे न, 2 जी टेबल 6 ते हणूं त ॿ 6 ऐं 4 ते हणूं त ॿ 4, यानी 2 ॿ 3 64 असां सही कढियो आहे। 3 ते नथो लॻे पर 2 ते त लॻे थो न। 2 ते घणा दफ़ा लॻंदो आहे, हिकु दफ़ो। हाणे 3 ते आयासीं न, असां 2 ते आयासीं, 2 ते आयासीं त हिकिड़ो हिन परते हले वियो, हिन ॾे 2 ॾे हले वियो त छा थी वियो, अॻियां अची वियसि 12 थी विया। 6 ॾूं 12, 8 ॾूं 16, 4 ॾूं 8, 2 ॾूं 4, 1 ॾूं 2, 1 अची वियो, ख़तमु थी वियो। हाणे असांजो छा थींदो, असां 64 जी जाइ ते, छो त हिन डिंगीअ में 64 बंदि आहे, इन करे असां 64 जा जेके ही फैक्टर आया आहिनि इहे सभु हिन में अंदरि रखंदासीं। 6 दफ़ा आहिनि, 4 5 6, ठीकु आहे। इहे घणा दफ़ा हुया, 6 दफ़ा हुया। हाणे पेयर ठाहींदासीं। स्क्वायर जो मतिलबु हूंदो आहे 2, त यानी असां ॿिनि नंबरनि जो पेयर ठाहींदासीं, 2 नंबरनि जो पेयर ठाहींदासीं। पोइ हिन पेयर में खणंदासीं कोई बि हिकिड़ो नंबर, माना 2 हुजनि, 2 पेयर में 2 आहिनि न नंबर, पर असां खणंदासीं 2, पर खणंदासीं हिकिड़ो, हिकु 2 हिन पेयर में खयोंसीं, ॿियो 2 हिन पेयर में, ऐं टियों 2 हिन पेयर में। ऐं हुनखे अगरि मल्टीप्लाई कयूं त 2 ॾूं 4, 4 ॾूं 8, त यानी जेको हिन जो जवाबु आयो आहे उहो आहे 8, ठीकु आहे दोस्तों। इहो हुयो स्क्वायर रूट। अगरि कोई प्रॉब्लम थी सघे तव्हांखे हुजे त पोइ तव्हां मूं पुछी सघो था। मेन शइ अथव हीअ, जेकॾहिं हे सही कढी अथव त तव्हांजो आंसर सही ईंदो। अच्छा, स्क्वायर रूट हुजे ऐं तव्हां नंबर कढो, जेकॾहिं मिसाल हे 6 आहिनि न, 5 अचनि त 5 जो छा थींदो, मिसाल 3 अचनि, हलो या 5 अचनि, ॿुधूं था, हे 2 जो पेयर, हे 2 जो पेयर, हिकिड़ो बची पियो न। जेकॾहिं अहिड़ी सिचुएशन थी वञेव न त सम्झो तव्हां ग़लति कढियो आहे। तव्हांजा हमेशह अहिड़ा नंबर ईंदा जंहिंजा 2 जोड़ा ठहंदा। हाणे 2 जोड़ा न ठहिया, अगरि को हिकिड़ो बची पियो त माना तव्हांजो आंसर ग़लति आहे, तव्हां इहा शइ सही न कई आहे। हाणे असां अचूं था त क्यूब रूट। क्यूब रूट जी निशानी हूंदी आहे साॻी इन जहिड़ी, पर हिते नंढड़ो 3 हूंदो आहे, ठीकु आहे, नंढड़ो 3 हूंदो आहे हिते। हाणे जेकॾहिं तव्हांखे सवालु अचे त बाबा क्यूब रूट कढो 27 जो, ठीकु आहे, क्यूब रूट कढो 27 जो, त हाणे छा थींदो, साॻियो ई कमु कंदव तव्हां ईअं ई। हाणे 2 जो टेबल अगरि हणूं हिते त 27 ते लॻंदो ई न, त 2 त फेल थी वियो। 3 जो लॻे थो, हा 3 जो लॻे थो, 3 9 27, 3 त्रिकी 9, 1 त्रिकी 3। हाणे 27 जी जाइ ते असां रखंदासीं 3 3 ऐं 3। कुदरती हिते छा आयो आहे, 3 आहे। हाणे हुन में छा पिया कयूं, स्क्वायर जो मतिलबु हूंदो आहे 2, इन करे जेके जोड़ा पिया ठाहियूं उहे 2 जा पिया ठाहियूं। ऐं क्यूब जो मतिलबु हूंदो आहे 3, इन करे जोड़ा वरी 3 जा ठहंदा। हिन में ठही हिकिड़ो जोड़ो थो, इन करे जवाबु असांजो आहे ई 3, ठीकु आहे, जवाबु आहे ई 3। पर मिसाल हिते हुजे हा तव्हांजो 125 हुजे हा जेकॾहिं, त पोइ छा थिए हा, पोइ साॻियो ई असां कयूं आहे 125 ते 5 जो टेबल लॻंदो आहे, पर हिते बि कुदरती 5 जेको आहे सो 3 ईंदो। इन करे मां थो खणां इन खां अलावा कोई मिसाल 64 ई थो खणां। 64 जो टेबल हणंदासीं, हिते 2 जो टेबल हणंदासीं, 2 त्रिकी 6, 2 ॾूं 4, 16, 8, 4, 2 1, घणा आहिनि, 1 2 3 4 5 6, ठीकु आहे दोस्तों। त माना हिते थो लिखां 1 2 3 4 5 6। छा थींदो हाणे, क्यूब जो रूट जो मतिलबु क्यूब जो छा आहे, 3 न, त माना जोड़ा 3 जा ठहंदा। हिकु ही ठहंदो, ॿियो ही ठहंदो, हिन जोड़े में हिकिड़ो 2 लहंदो,
ऐं इन जोड़े मां हिकिड़ो ई बल हूंदो, हिन ॿिन्ही खे मल्टीप्लाई करे जवाबु छा आयो 4, यानी जेको क्यूब रूट 64 जो आहे उहो आहे 4। मसइलो इहो ई आहे, मतिलबु हे कढी स्क्वायर रूट में जोड़ा ठहंदा ॿिनि जा ऐं क्यूब रूट में जोड़ा ठहंदा टिनि जा। बसि हेॾे ॿिनि जा जोड़ा ठाहे ऐं जोड़नि मां हिकु हिकु नंबर कढी मल्टीप्लाई करे छॾियो, हेॾे टिनि जा जोड़ा ठाहे ऐं जोड़नि मां हिकु हिकु कढी मल्टीप्लाई करे छॾियो। डेट्स ऑल। उमेदु आहे तव्हांखे वीडियो सम्झ में आयो हूंदो। जेकॾहिं काई बि प्रॉब्लम कोई बि हुजे तव्हां पुछी सघो था कमेंट सेक्शन में।